अस्सलाम वालेकुम नाज़रीन। MW न्यूज़ ते ब्रेकिंग न्यूज़ खणी त यूसी मिसन जे ॻोठ शादीवाला में लाइव स्टॉक ऐं TRF जे सहकार सां मालवंदनि माण्हुनि में चारो तक़सीम कयो वियो। लाइव स्टॉक जे डिप्टी डायरेक्टर मज़हर अली रिंद ऐं TRF जी लेडी ऑफिसर मैडम सनम राजपूत यूसी मिसन जे ॻोठ शादीवाला गवर्नमेंट हाई स्कूल भरिसां पहुची बरसात मुतासिरीन जी मालवंद माण्हुनि में चौपाए माल लाइ चारो तक़सीम कयो। हिन टीम में डॉक्टर इनायत अली टीशक, डॉक्टर मशूक अली लुंड ऐं उबैदुल्ला काठियो जेको TRF जे तरफ़ां ऐं राज मेंगवाड़ पुण TRF जे तरफ़ां चारो तक़सीम कयो। उन सां गॾु डॉक्टर अलारनू ऐं यूनिस जरवार बि चारे तक़सीम करण जी टीम में शामिल हुआ। हितां जे मालवंदनि माण्हुनि जो चवणु हो त गाह जी तमामु खोटी हिन ॾुखे वक़्त में असांजे लाइव स्टॉक जी टीम ऐं NGO जे तरफ़ां जेको बोझ जी सूरत में मदद कई वई आहे, तंहिंमें असांजे माल खे घणो फ़ाइदो ॾिनो ऐं असां हिननि जा शुक्रगुज़ार आहियूं। छो त हिन ॾुख जी घड़ी में जेकॾहिं इन टाइम ते को साथ ॾे त उहो लाइव स्टॉक जी टीम ऐं NGO जेकी TRF आहे उन्हनि जे असीं शुक्रगुज़ार आहियूं, ख़ासि करे मज़हर अली रिंद जा ऐं सनम राजपूत जा ऐं असांजी टीम जा शुक्रगुज़ार आहियूं। हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु हाणे असांखे इजाज़त ॾिना। ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ ताईं अल्लाह निगहबान।